खैरपुर मां ख़बर ॾींदा हलो त खैरपुर जे सीनियर साफ़ी इंजीनियर ज़हीर जुमानी जे फैमिली खे सोनारो ठगे वियो। 4 साल गुज़री वञण बावजूद सोन ठही न मिलियो। उन सिलसिले में खैरपुर जे सीनियर साफ़ी ज़हीर अब्बास जुमानी प्रेस क्लब खैरपुर पहुची साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजी फैमिली 4 साल अॻु सोनारे अयाज़ मेमुण खे 25,000 रोक रक़म ॾिनी ऐं घर जो सोन ॾेई नए शेप में ठाराइण लाइ चयो, पर रोज़ हाज़िरियूं ॾींदो रहियो आहे। गुज़िरियल 4 सालनि खां तारीख़ ते तारीख़ ॾेई रहियो आहे। हिन चयो त शहर जे केतिरनि ई माण्हुनि सां फ्रॉड करे इन्हनि जो ॾिनल सोन विकिरो करे मिल्कियतूं वरतियूं आहिनि, जॾहिं त सराफा बाज़ार जा कुझु उहिदेदार अयाज़ मेमुण जा ॿांह ॿेली आहिनि। असां सराफा बाज़ार जे सदर अल्ताफ़ हुसैन मेमुण ऐं अंजुमन ताजरान खैरपुर जे सदर सोन जो कारोबार कंदड़ आशिक़ हुसैन अब्बासी खे पिण पाण सां थियल ज़ुल्म जी शिकायत कई आहे, पर इन्हनि बि टाइम घुरियो आहे। हिन कानून लागू कंदड़ इदारनि SP खैरपुर अंजुमन ताजरान खैरपुर जे अॻुवाणनि खां मुतालबो कयो त असांखे पंहिंजो सोन वापसि कराए ॾिनो वञे ऐं कयल फ्रॉड जो अज़ालो कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।